मजनू कुटीअ जो न रत जो। दोस्तों मजनू लैला जे घर जे साम्हूं हिकिड़े वण हेठि अची पंहिंजो आस्थानो अॾियो हो। हू हर वक़्तु लैला जी यादि में शाद आबाद रहंदो हो। खेसि न निंड न आराम, पर ज़हर मिसिल सभु क़िस्म जो खाधो ऐं ताम। इन्हे करे हू रोज़ानो बदन में ॻरंदो रहियो ऐं आख़िर कचु खाई किठु थी वियो। जॾहिं लैला खे इहो पतो पियो तॾहिं हक़ीक़त हाल मालूम करण जे लाइ बानीअ खे मोकिलियईं, जंहिं मोटी अची ॿुधायोसि त साइण मजनू वेचारो त ॻरी कंडा थी वियो आहे, फ़क़ति तुंहिंजे नाले जे सहारे जी रहियो आहे। इहो हाल ॿुधी लैला जा ताक़ लॻी विया। पोइ त रोज़ानो साॻी बानीअ जे हथां वटो कुटीअ जो ॾांहुंसि मोकिलींदी रही त खाए ऐं साॼो थिए। मजनू त लैला जो प्यासी हो, हुन जो कुटीअ सां भला कहिड़ो मतिलबु। कॾहिं को ज़रो पुरज़ो दिलि चवंदी हुयसि त खाईंदो हो, न त वटो उएं जो उएं रखियो हूंदो हो। उन ॻोठ में हिकिड़ो ॿियो चालाक ऐं मकार नमूने जो फ़क़ीर रहंदो हो, जंहिंखे इन इहे क़िसे जी कुड़क पइजी वई। सो छा कयईं जो मजनू जे भरिसां ॿिए हिक वण हेठि अची देरो जमाए वेठो। उहो छा कंदो हो जो जॾहिं ॾिसंदो हो त मजनू कुटी नथो खाए, तॾहिं हू कुटी खाई ख़ाली वटो छॾे हलियो वेंदो हो। बानी सुबुह जो ख़ाली वटो वापसि खणी वेंदी हुई। अहिड़ीअ तरह रोज़ानो मजनू वारी कुटी खाई खाई उहो चालाक फ़क़ीर हिकारी डंडो मुश्टंडो थी पियो ऐं मजनू वेचारो उते बाक़ी वञी हॾनि जी मुठ रहियो। वेतर मजनू जंहिं वण हेठां वेहंदो हो, उतां उथी वञी ॿिए वण हेठि वेठो। तंहिं करे उहो चालाक फ़क़ीर हिकदमि मजनूअ वारी जाइ ते अची वेठो, जंहिं करे हेकारी संदसि ॿेगी मची वई। मजनूअ खे कुटीअ जी कहिड़ी परवाह, हुन जे लबनि ते त फ़क़ति लैला जो ई नालो हूंदो हो। हिकिड़े ॾींहुं लैला ख़्यालु कयो त मजनू हाणे सुंडी मास जी ज़रूरु चाढ़ी हूंदी, जो खेसि घणी सणभ ऐं मग़ज़ात पयल कुटी खाईंदे खाईंदे चङो वक़्तु थियो आहे। पक करण ख़ातिर हिकिड़ी ॿी बानी ॾांहुंसि मोकिलियईं, छाकाणि त पहिरीं बानी रोज़ानो खेसि मजनूअ जी ज़अफ़ ऐं अबतरीअ जो ख़्यालु ॿुधाईंदी हुई। उहा नई बानी वण हेठां वेठल डंडे मुश्टंडे खे मजनू सम्झी लैला खे अची चयो त मजनू त खल खां थो फाटे। लैला खे ताजुब लॻो त आशिक़ सुंडी मास जी चाढ़ाईंदा ई न आहिनि, इहो किस्सो कीअं आहे। रोज़ानो कुटी पहुचाईंदड़ बानीअ खे चयईं त अॼु ही वटो खई वञो ऐं मजनूअ खे मुंहिंजे नाले वञी चओ त पंहिंजी रत मां इहो भरे ॾे। बानीअ हिकदमि हुकुम जी तामील कई ऐं मजनूअ वारी जाइ ते वेठल फ़क़ीर खे वञी चयईं त लैला जो हुकुम आहे त इहो वटो पंहिंजी रत सां भरे ॾे। हुन जवाबु ॾिनो त कुटी खाऊ मजनू मां आहियां ऐं रत ॾींदड़ मजनू हुन वण हेठां वेठो अथई, वञी लहींसि। ईअं चई उहो कुटीअ खाऊ मजनू उतां उथी सिधो पंहिंजे घर भॻो, छो जो सम्झी वियो त आईंदे जा चढ़ छुटा, छाकाणि त मालिकनि खे हक़ीक़त जी ख़बर पइजी चुकी आहे। इन लाइ ई त चयो वेंदो आहे त मजनू कुटीअ जो न रत जो। दोस्तों इन बारे में अवां छा चओ पिया, कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।